मज़लूम मां मरी चुकी आहियां हिन दुनिया जे लाइ। मां हिन शख़्स जे लाइ सिर्फ़ु जियां हिन मासूम जे लाइ। मुंहिंजी अखियुनि 4 महीना थिया आहिनि मां धीअर न ॾिठियूं आहिनि। जुअली का धीअरनि खे न पई हूंदी जेकी मां बि मां हुई मान, पीउ बि मां हुई मान। लटा कपिड़ा सिबी पाराइण वारी। अॼु वॾो सॼो हज जो ॾींहुं आहे, हिकु माउ ते छा गुज़री हूंदी। पोइ बि चए थो हे निकाह करे त मूंखे पैसा वठी ॾे। मुंहिंजे लाइ आवाज़ उथारी वञे। अदा मुंहिंजो नालो नीलम, मां असमीराणी आहियूं बाइकास जा। मुंहिंजे सावरनि जी ज़ात पली जो आहे। असां हिते नज़र मला में रहंदा आहियूं। 2009 में मुंहिंजी शादी थी आहे। मूंखे 5 न्याणियूं आहिनि, हिकिड़ो हे पुटड़ो। कुझु महीना पहिरियां 6-7 महीना अवल हिन घर जे हिन माली हालातनि खां न कमाइण जी वजह सां, हालांकि मां पाण हिकु सिलाई बि कंदी आहियां, पार्लर बि हलाईंदी आहियां, मां पंहिंजा बचिड़ा पालींदी हुअमि। किराए जी जाइ 17,000 मसवाड़ कमाए हिन घर में जुआरी आणे व्याजनि ते मामला मसला करे वॾी न्याणीअ जो रिश्तो कयो अथई। उन जा मूंखे ॾाढा पैसा वठी ॾे। उन ते हालात असांजा मसला वधंदा विया, झेड़ा करे कढी छॾी मूंखे घर मां। मूंखे हिते कैंची लॻाई वई, 9 ॾियारा मूंखे टाका लॻा 3-4। उन खां पोइ बि मूंखे हिन कढी छॾियो। अॼु मूंखे 4-5 महीनो आहे। रमज़ान जे पहिरें रोज़े खां वठी मां निकिती आहियां घर खां। मां ॿाहिरि न आहियां। महीनो ॾेढ थी वियो मां यको न पई वञा मलीर कोर्ट। हिन मूंखे एतिरियूं मौत मार जूं धमकियूं, मतिलबु कि मूंखे नंढड़ो वापसि करे ॾियो। पोइ मां कोर्ट में केस कयो। केस खां पोइ 3 महीनो चौथो आहे, कंहिं बि हाज़िरी ते न आयो आहे। ॾेरनि मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि, तोसां सुठो न थींदो, तोसां हीअं न थींदो। ऐं ख़र्च जो बि मुंहिंजे नंढड़े जी कस्टडीअ जे बारे में कंहिं बि मुतालबो न थियो। सॼे मुल्क में पंहिंजे हिन नज़र जे भोतारनि ॾे वियो आहे त हीअ जिथे बि निकाह करे उतां मूंखे पैसा वठी ॾियो, मूंखे रिश्वत खपे। इहा ज़ाल खे खपाइण थियो न। मुंहिंजूं 5 न्याणियुनि सां मुंहिंजो राब्तो न, मुंहिंजो ॻाल्हाइण न। मां पंहिंजे बच्चनि जे लाइ माउ बि हुअमि, पीउ बि हुअमि, पर हिन महिल मूंखे कढी छॾियो अथई। मां पंहिंजी न्याणियूं न ॾिठियूं आहिनि, यकीन कयो। ऐं मां तव्हां सभिनी ॿारनि खे IG सिंध खे अपील थी कयां त कहिड़ी तलाक शादीशुदा उन जीअण जो हक़ न आहे। मां हिन महिल पंहिंजो टोपो टंगो ॾेई पंहिंजो पुटु पालियां थी। पोइ बि मूं ते केस करायो वियो आहे। कल्ह मुंहिंजे फ़ोन आई आहे त तव्हांजी 4 तारीख़ ते हाज़िरी आहे। मां पुछां तव्हां ॿाहिरनि सभिनी खां आवाम खां त मूं ते हाज़िरी छाजी। हिकु माउ जी कुर्बानी तव्हांखे गवाह ॾींदी जॾहिं बच्चा ॾुखिया पालनि। ऐं सभिनि खे ख़बर आहे जेके मूंखे मिट माइट मूंखे ॾिसण वारा आहिनि त मां पंहिंजे बच्चनि लाइ केतिरी महिनत कई आहे। मां मीडिया ते न पई अचणु चाहियां तव्हांजी तनक़ीद जी वजह सां, पर तव्हां असांखां पुछो जेके अशा लटा पाए घुमनि, छो मंशियात फरोश है, जुआरी है, न्याणियुनि खे हे खपाइनि। वॾी न्याणी मुंहिंजी 3.5 लख में 15 सालनि जी ॾिनी अथई। छो हे कमाए न न्याणियूं खपाए? न्याणियूं खपाइण लाइ त जवानियूं न कयूं आहिनि। मां पोइ बि मुंहिंजे बच्चनि सां हर शइ ख़तमु कई अथई। मां 2 लटनि में निकिती आहियां। मां हिते पहिरें रोज़े खां वठी SB ऑफिस 2 ॾींहं धिका खाधा, मुंहिंजो इंसाफ़ न कयो, मुंहिंजो अदालत न कई वई। पोइ मां कराची वियमि, उतां कराचीअ मां हे पेश न थियो आहे। गिरफ़्तारीअ जो ऑर्डर मूं वटि आहे। हाणे मां हिते लाड़काणे में पहुती आहियां। 4 तारीख़ ताईं मां हिते आहियां हाज़िरीअ वक़्तु। पर मां SP साहिब फैसल चौधरी खां इहो थी मां पुछां त मुंहिंजी मिंटो हाज़िरी पहुती जेके हे महीनो 3 महीनो केस हले थो, हे शख़्स न पहुतो त माना कानून औरतुनि जे लाइ, कानून मर्दनि जे लाइ थियो आहे न भाउ। असांजी सिंध तॾहिं पोइ हिते आहे न मुंहिंजा भाइर। मुंहिंजो मुतालबो IG सिंध खे, DIG सिंध खे, SP साहिब खे मुंहिंजी अपील इहा आहे त मूंखे हिननि इंसाननि खां आज़ादी खपे ऐं मूंखे पंहिंजे बच्चे जी कस्टडी खपे। मूंखे न ॾियनि ख़र्च, पर मुंहिंजी आज़ाद ज़िंदगी त छॾे न। ॾेर बि मूंखे धमकी ॾियनि जेको अलीनो ख़ान दुबईअ में वेठो अथनि, मूंखे ॾींदो वठंदो न आहे। मूंखे न्याणी सम्झी मूंखे ॾींदो वठंदो न आहे। पोइ बि हुन जा पुट 2-3 चकर मूं ॾे हथियार खणी मूंखे मारण आया आहिनि। छो ॾेर जा पुटनि जो हक़ु आहे मूंखे गोलियुनि जी धमकियुनि जो। मुड़ुस न बि मां मज़लूम, भाइर भेनर कोई बि न आहे दुनिया में मुंहिंजो अलाह खां सिवा, मुंहिंजो हिन बच्चे खां सिवा। पोइ बि चए थो वाई सघिया अथसि, तूं वञ कोर्टुनि में, तूं वञ अदालतुनि में, तोखे मां गोलियूं ठोकींदुमि। मारे त मूंखे चुको आहे, मूंखे कैंचूं हयूं अथई। मां छॾिया बच्चनि जा टका, पर मूंखे जीअण त कराची जहिड़े शहर में क़ाइदाबाद में ॻोल्हे असांजे दरनि ते हमला थो करे। मां दोस्तनि खां हीअं थो करायां, मां हूअं थो करायां। जॾहिं मूंखां तलाक ॾिनई पंहिंजे हक़ रिश्ते मां, मूंखे हराम करे छॾियईं। हिन जो हक़ु मूं ते लॻे छा थो? मूंखे हितां भोतारनि बि ब्लैकमेल कयो आहे की चवे थो त हिनखां माईअ खां पैसा वठी ॾियो। हा, मां औरत पैसा ॾेई सघां थी। इस्लाम में जाइज़ आहे त औरत सां जंग कई वञे, औरत पैसा ॾे। फ़कीर अलसलान साफ़ हिन खां बि मां पैसा वरिता, मददूं वरितियूं, उहे गवाह आहिनि। सलीम जलबाणी खां मां पैसा वरिता हिननि जा व्याज पूरा करण लाइ। मां ॾेरनि ॾे क़ुर खणी, बाबा मूंखे जॻह टुकरी ॾियो, अबा मूंखे घर ॾियो,
मां न्याणी छॾींदमि न, पर हे तव्हांजो भाउ बि कंदो आहे, मुंहिंजी ज़िंदगी ज़हर कई अथई। एतिरे क़दुरु घर में जुआरी बि आंदई, मूंखे चई कहिड़ा बि कम कर मूंखे पाल। शोभा कमाइनि हे न, असां औरतूं ज़िम्मेदार, जॾहिं मां घर जो पोरियो कयां थी, पार्लर जो कमु कयां थी, सिलाई जो कमु कयां थी, ॿाहिरियों कमु बि मां खणा। मुंहिंजो मुतालबो आहे मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे।